सल्लल्लाहु अलैहि सय्यदना मौलाना व महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दोस्तदार चार यारम पद औलाद अली, मजहब हनफिया दारम मिल्लत हजरत खलील, ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। दो बकरियां रहा रहे अल्लाह की कसम, हजरत के जान सा रहे अल्लाह की कसम। है बत जिनके कुफर के लश्कर लर्ज गए, फारूक ज़ीवकार है अल्लाह की कसम। जिसने हयाओ इल्म का दरवाजा किया, उस्मान गुल अज़ार है अल्लाह की कसम। सिद्दीक़ अकबर उमर उस्मान और अली, मिल्लत के शासवार हैं अल्लाह की कसम। आए बुलबुलान गुनके गुलजार अहमदी, सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सलात अल्लाह का प्यारे बुजुर्ग, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना व महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। बड़ी शौक़ और मोहब्बत का दुरूद शरीफ। मुझा प्यारा दोस्तों, भाइर बुजुर्गो, काफ़ी ॾींहनि खां बाद में अल्लाह जल्ल जलालहू अम्मा वालहू तव्हां प्यारी जमात सां मुलाक़ात शरफ़ नसीब फरमायो आहे। जनाब चाचा हाजी अली मोहम्मद साहब जन जो फरमान हुयो त कंहिं जुमे ते असां वटि प्रोग्राम थिए। असल इहो ईंदड़ जुमो, पर हिन जुमे में जो टाइम मिली वियो त मां पैगाम मोकिलियो हज़रत मौलाना साईं मोहम्मद हारिम साहब जन खे अर्ज़ कयोसीं। हिन ई जुमे ते असांजी हाज़िरी थी आहे। अल्हम्दुलिल्लाह अवां प्यारी जमात सां मुलाक़ात थी आहे। अवां जी ख़िदमत में मूं आज अल्लाह जी पाक कलाम मां हिकु आयत करीम तिलावत कई आहे। रब्बे करीम उन जी तशरीह ऐं तफ़सीर बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो अर्ज़ करण ऐं अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। आयत करीम जे लफ़्ज़ी तर्जुमे खां ऐं माना बयान करण खां अॻु में इहो अर्ज़ कयां त आयत नाज़िल कहिड़े वक़्तु थी, कहिड़े सबबु थी। छो त क़ुर पाक जूं आयतूं जेके आहिनि से हिकु वक़्तु सभई नाज़िल न थियूं आहिनि। के मके पाक में, के मदीने तैयबा में, के सफ़र में, के हज़र में, के जंग जे बयान ते, के ॿिए मसइले जे लाइ जहिड़ी जहिड़ी ज़रूरत पई थिए अल्लाह जो क़ुर आयत ऐं सरकारे दो जहान नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उनखे पढ़ी सहाबा किराम खे ॿुधायो थे। हुज़ूर जे हिजरत खां अॻु में जेके आयतूं नाज़िल थियूं उन्हनि खे मकी सॾियो थो वञे, ऐं हिजरत खां बाद जेके नाज़िल थियूं उन्हनि खे मदनी सॾियो थो वञे। अवां का बि सूरत क़ुर पाक जी खोलियो त हुनजे इब्तिदा में लिखियलु हूंदो आहे मक्कियतुन मक्किया, या लिखियलु हूंदो मदनियतुन मदनिया, यानी मके वारी या मदीने वारी। त हर हिकु सूरत जो, हर हिकु आयत जो, हर हिकु जो शान नुज़ूल जेको आहे सो जुदा आहे। ही आयत कीअं नाज़िल थी आहे, इन जो शान नुज़ूल कहिड़ो आहे, छा मौक़ो हो जो अल्लाह ताला हिन आयत खे नाज़िल फरमायो ऐं कीअं आयत आई आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ो त मार अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। बड़ी मोहब्बत सां सभई शौक़ सां दुरूद शरीफ़। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात सहाबी नमाज़ वेठो पढ़े। केरु आदा? अरे अलाए सहाबी। एॾो त सहाबनि जो शान आहे, एतिरी त सहाबनि जी इज़त अज़मत आहे। अल्लाह जे प्यारे हदीस में इन्नल्लाह अख्तारनी वख्तार ली असहाबन
فجعل لي منهم وزراء وأنصارا وأسهارا فمن أحبهم فبحبي أحبهم ومن أبغضهم فببغضي أبغضهم ومن آذاهم فقد آذاني ومن آذاني فقد آذى الله. अल्लाह ताला मुंह के नबियन में क्यों दिया? वाकई क्यों दिया है? बरगुज़ीद शानदार आए है ना? अल्लाह ताला मुंह के नबियन में शानदार बनाया हुआ, नबियन में मुंतखब फरमाया हुआ, नबियन में मुख्तार बनाया हुआ। जेके भी अल्लाह जा नबियन उन्हें सभनी में अल्लाह ताला मुंह के चूंडे बड़े शान वारो बनाया हुआ। समय साथ अल्लाह ताला मुंह के पे चूंडे हुआ, पर अल्लाह मुंह के असहाबी ने चूंडे अता फरमाया। कह चूंडिया अल्लाह ताला कह चूंडिया तू जेकर मार की तमा को मेरो चूंडे सुख वठी अची उन्हें ते कोई इतराज करे कौन तो सके। मां जेकर चूंडे से तो खड़ा उन्हें ते कोई इतराज कौन तो कर सके, पर जन के खुद खुदा को चूंडे अब उन्हें ते इतराज सहंदो। हज़रत नबी पाक में मख्तार अली असहाबा अल्लाह ताला मुखे ते चूंडियो आहे, पर मुखे असहाब अल्लाह ताला चूंडे ॾिना आहिनि, इज़त वारा ॾिना आहिनि, वफ़ादार ॾिना आहिनि, एतिरा त प्यारा आहिनि जेके हर कुझु मूं सोने महबूब करीम सां क़ुर्बान करण वारा। فجعل لي منهم وزراء وانصارا واسهارا वो अल्लाह ताला उन्होंने मां के मुझा वजीर बनाया है ऐ के मुझा सहरा बनाया है के मुझा मददगार बनाया है। अल्लाह जे हबीब फरमायो एतिरा मुझा वजीर है छा है वजीर के रखंदो आहे तू वजीर रखंदे मां वजीर रखंदे गाला ॻाल्हाईंदा हलिजो मौलवी साहिब मन हारून वजीर रखंदो अधु गुलाम उस्ताद वजीर रखंदो न वजीर रखंदा जेको बादशाही वारो केरु हूंदो अल्लाह जे प्यारे हबीबी जात फरमाए कुल्ल नबिय्यिन वज़ीरान अल्लाह ताला हिक हिक नबी जे लाइ वज़ीर कया आहिनि पर मूं मोहम्मद मुस्तफ़ा जा 4 वज़ीर आहिनि। ऐं तुंहिंजा 4 कीअं तमें सब वज़ीर मुंहिंजा ज़मीन ते आहिनि ऐं 2 वज़ीर मुंहिंजा आसमाननि ते आहिनि। मुंहिंजा महबूब वज़ीर तुंहिंजा ज़मीन ते कहिड़ा आहिनि? अम्मा वज़ीराय फिल अर्द अबू बकर व उमर अबू बकर उमर मुंहिंजा ज़मीन ते वज़ीर आहिनि ऐं आसमाननि ते मुंहिंजा वज़ीर हज़रत जिब्राइल हज़रत मीकाइल आहिनि। हाणे इन मां इहो बि साबित थियो त अल्लाह ताला महबूब खे ज़मीन ते बादशाही ॾिनी आहे, आसमाननि ते बि बादशाही ॾिनी आहे, छो त वज़ीर उते रखबा आहिनि जिते बादशाही हूंदी आहे। पाकिस्तान जो सदर इंडिया में वज़ीर कोन रखंदो, ईरान में वज़ीर कोन रखंदो, अहिड़ी तरह रूस में वज़ीर कोन रखंदो, वज़ीर उते रखबा आहिनि जिते बादशाही हूंदी आहे। अल्लाह जे हबीब फरमायो त मुंहिंजा आसमाननि में बि वज़ीर आहिनि, ज़मीन में बि वज़ीर आहिनि, छा त ज़मीनुनि ते बि हुकूमत आहे त आसमाननि ते बि हुकूमत आहे। या रसूल अल्लाह हक़ कार्य अल्लाह या हौसलन ऐं जेसीं ताईं असां तव्हां हुज़ूर साईं खे पंहिंजो हाकिम करे न मञींदासीं तेसीं ईमान कामिल न थींदो। अल्लाह ताला फरमाए फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम ثم لا يجدوا في أنفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما। ऐ महबूबा मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे तेसीं ताईं मोमिन न आहिनि ला युमिनून ईमान वारा न थींदा हत्ता युहक्किमूक तव्हांजो तो महबूब खे पंहिंजो हाकिम करे न मञी। छा करे मञी न हाकिम छा करे मञी न अल्लाह ताला हबीबन खे ज़मीन ते बि हुकूमत ॾिनी आहे, आसमाननि ते बि हुकूमत ॾिनी आहे। आका जे इशारे जी देर आहे, जीअं मुंहिंजो आका इशारो कंदो वेंदो आहे ईअं थींदो वेंदो आहे। हिकु आश्क बयान फरमायो मैं तो मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले। अल्लाह ताला महबूब खे खज़ाना ॾिना, खज़ाननि जूं कुंजियूं ॾिनियूं, हबीब खे कासिम बनायो, तक़सीम कंदड़ बनायो ऐं महबूब करीम जे शयूं हवाले करे फिटियो कयूं आहिनि। इन्ना आतैनाकल कौसर हबीब असां तोखे तमामु घणो ॾिनो आहे। कौसर जी असली माना आहे तमामु घणो, मुबालगे जो थी वियो आहे। ज़मीन थोरी आहे, आसमान थोरा आहिनि, मताउ दुनिया कलील, दुनिया जो सामान थोरो आहे, पर हबीबा तोखे जेको असां ॾिनो आहे उहो तमामु घणो तमामु घणो आहे। तॾहिं वास के हबीब बयान फरमाए मालिक है खजाने कुदरत के जो जिसको चाहे दे डाले बेखुल्द जनाब रदिया को बिगड़ी लाखों की बनाई है। मुझे महबूब जी ज़ात
सहाबन के जन्नत ॾिनी आहे, सहाबन के औलाद ॾिनो आहे, सहाबन के माल ॾिना आहिनि, सहाबन के सिहत ॾिनी आहे, सहाबन के शिफ़ा वठी ॾिनी आहे, जंहिं सहाब जेका शइ घुरी आहे मुंहिंजे महबूब ख़ुदा वठी ॾिनी आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे नवाज़ो आहे, हबीब खे शरफ़ शान अता फरमाए। मैं तो अल्लाह की मर्जी सब चाहे, अल्लाह रजा इनकी चाहे। दुनिया के तरफ राजी थे, ऐ रब के तो महबूब करीम राजी आए भला सौफ युतीक रब्बुक फतरदा। हबीबा एतिरो तोखे अल्लाह ॾींदो जो तो राज़ी थींदे। क़िबले ते जो है ताबीर मोकिले निमाज़ थो पढ़ी, इहो छो क़िबलो बनियो आहे? मुस्तफ़ा जे राज़ी करण जे लाइ। अल्लाह फरमाए थो फलनुवल्लियन्नक क़िबलतन तरदाहा। हबीबा उहो क़िबलो तोखे ॾींदासीं जंहिंखां तूं राज़ी थींदे। मैं तो अल्लाह की मर्जी सब चाहे, अल्लाह रजा इनकी चाहे। है जुम्बश लब कानून खुदा, कुरान खबर की गवाही है। महबूब खुदा सय्यदुल अंबिया, सरवरे अस्फिया, खातमुन नबिय्यीन, खतमुल मुरसलीन, अशरफुल अव्वलीन वल आखिरीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात के अल्लाह ताला शानदार बनायो आहे, नबियन में चूंडियो आहे। अल्लाह पंहिंजे महबूब खे असहाबी बि चूंडे ॾिना, असहाबी बि चूंडे ॾिना आहिनि। तॾहिं पाण मुंहिंजा ॿ वज़ीर आहिनि ज़मीन ते, ॿ वज़ीर आहिनि आसमान ते। अल्लाह ताला साहबनि मां के मुंहिंजा वज़ीर बनाया, के मुंहिंजा चेहरा बनाया, के मुंहिंजा मददगार बनाया। जंहिं उन्हनि सां मोहबत रखी त मूं सां मोहबत रखी, जंहिं उन्हनि सां दुश्मन रखी त मूं सां दुश्मन रखी, जंहिं उन्हनि खे ईज़ायो त मूंखे ईज़ायो, ऐं जंहिं मूंखे ईज़ायो आहे त ख़ुदि ख़ुदा खे ईज़ायो। त मां अर्ज़ु कई त साईं जो त सहाबी आहे, निमाज़ वेठो पढ़े, छा अदा? अल्लाह ताला करे जो असांजे मुस्लमाननि में निमाज़ पैदा थिए। एतिरो त सुस्त थी विया आहियूं, एतिरो त गाफ़िल काइल ऐं काफ़िर थी विया आहियूं जंहिंजी हद ई कान्हे का। हीअ असांजो कमु ई कोन्हे को। तव्हां निहारियो वञे अबा सतरनि जे शहर में वारिया आहिनि, ॻाल्हायो ॻाल्हायो खोर आहिनि न। बांग जो आहे उहो बि तेजीअ ते वेठो आहे, मुस्लमान बि वेठो आहे, हू बि नथो अचे, ही बि नथो अचे। ॿुधा त क़यामत ते ॾिहाड़े जेकर न उबाणी ते वञा मौला तुंहिंजे सर ते ही बि कोन आयो हो, मूंखे छो त जहन्नम में तारी, उहो बेनमाज़ी छा जवाब ॾींदो? हा अल्लाह ताला तोखे अक़ुल ॾिनो आहे, अल्लाह ताला तोखे सम्झ ॾिनी आहे। कोठ जे चङे जे सर ते ईंदो आहे, पैरमर जे सर ते ईंदो आहे, अफ़सर जे सर ते ईंदो आहे, मुख्तार जे सर ते ईंदो आहे, ॿियो को आर्डर थींदो आहे, जी जी चवंदो आहे, ऐं मुंहिंजे मालिक जे सद ते त हुनखे पुठी ॾेई हले ॾींदो आहे। मुंहिंजा मिठा मुस्लमान न मुस्लमान केरु आहे जेको अल्लाह जे हर हुक्म ते जी चवे, अल्लाह जे आर्डर ते लबैक चवे, अल्लाह जी ज़ात हुक्म थींदो वञे ऐं मुस्लमान पंहिंजी जान रब जे राह में ॾींदो वञे। आज के बयान मुसलमान केरु आहे? मैं तो मुसव्विर देखना तस्वीर मेरी यूं बनाई हो, मुसव्विर देखना तस्वीर मेरी यूं बनाई हो, उधर हुक्मे इलाही हो, इधर गर्दन झुकाई हो। अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यारे हबीब खे असहाबी सगोरा चूंडे ॾिना, शान वारा ॾिना, इज़त वारा ॾिना, मुहबत वफ़ादारी वारा ॾिना। सहाबी निमाज़ वेठो करे हुज़ूर सोणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरां छॾियो आहे, हुन खां फलाणा सर जो जवाब न आयो, ॿियो दफ़ो सर जो जवाब न आयो, टियों दफ़ो सभिनी खां सहाबी जी जी चवंदो भॼंदो आहे, जी मुंहिंजा आका, जी मुंहिंजा साईं, जी मुंहिंजा महबूब कुर्बान वञा, छा फरमाना छा आदरा। त मैं कहता छा पे कई त गुलामो अल्लाह जी निमाज़ वेठे पढ़ी, छा वेठे पढ़ी? एतिरो निमाज़ जो शान आहे। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने हबीब जो सहाबी आहे, शानदार परहेज़गार मुत्तक़ी सहाबी आहे, वॾी इज़त वारो सहाबी आहे। समय ते सख़्त में सख़्त सर्दी पई आहे, वॾनि जा कम जेके आहिनि से तारे सारे ख़ुदा कया हुआ। मां नबी करीम सां गॾु आहियां, पाण हिकु वण जे हेठां बीही ऐं उनजे ताल खे वठी हबीबनि लोॾो ॾिनो आहे। लोॾे समय त या अबा ज़र्रिन मुंहिंजो लब्बैक या रसूल अल्लाह, या अबा ज़र्रिन मुंहिंजो लब्बैक या रसूल अल्लाह, या अबा ज़र्रिन मुंहिंजो लब्बैक या रसूल अल्लाह। हीअ जी चवंदो दरबार पहुतो आहे, हुन सां हिन वण जे टारीअ निहार मुंहिंजो निहार सोने नबी पाक उन टारीअ खे लोॾो ॾिनो आहे त पननि जा ढेर थी विया।
करे रखना तारे जिक्र सरी चुका हा खत्म थी चुका हा पंहिंजो पारूं करे चुका हा साहबी फरमाए थो हुजूर सोने मुझे निहारे फरमाया त ॾिठी न पन जा कारी जा पन कीअं छणी ढेर थी आहे जो हाउ साईं सभु छणी विया आहिनि पर चाचा मुंहिंजो उम्मती जॾहिं अल्लाह जे निमाज़ लाइ ईंदो आहे वुज़ू करे ताकाई करे निमाज़ में बीहंदो आहे कदम ते हथरा रखे अल्लाह अकबर चवंदो आहे त तकबीर हणण सां उन जा गुनाह बि ईअं छणी ईंदा आहिनि जंहिं कारी जा पन छणी ढेर थी आहे मुझा दोस्त एतरी नमाज इज्जत वारी आहे नते वारी आहे रहमत वारी आहे बरकत वारी आहे असांजा केतिरा दोस्त आहिनि जेके पाण नमाज़ी आहिनि पर घर में नमाज कान्हे पाण नमाज़ी आहे पुट नमाज़ी न आहे पाण नमाज़ी आहे न्याणी नमाज़ी न आहे पाण नमाज़ी आहे ज़ाल नमाज़ नथी पढ़े उहे एतिरो सोचो त जेकर उन तुंहिंजे पुट खे जेकर उन तुंहिंजे न्याणे खे जेकर तुंहिंजे घर वारी खे ख़ुदा न करे अल्लाह खे पनाह में रखे पर जे दुनिया जी का पुलिस गिरफ़्तार करे उन खे मारे उन खे कुटे उन खे थाने ते थी वञे ॾाढा सही सघंदा ॻाल्हाए भॼन कंहिं ताक़त वारे ॾे कंहिं सरदार ॾे कंहिं अमीर ॾे कंहिं वॾी कुवत वारे ॾे तूं महिरबानी कर मुंहिंजो ॾिकरो झलियो पियो आहे मुंहिंजे नज़र जो मुआमिलो आहे ख़ुदाराम सां गॾिजी हलो जेतिरो पैसो लॻे मां पंहिंजा बच्चा छॾाए था करार न ईंदी आराम न ईंदी पोइ मुंहिंजा भाउ जे दुनिया जे थाणे ते वञे उनजो नथो सही पर जेकॾहिं क़यामत ते ॾिहारे वाहिदुल क़हार जे तहरी कोरत मां आर्डर मिले त फलाणे जे ज़ाल खे या फलाणे जे न्याणे खे या फलाणे जे पुट खे वठी वञी जहन्नम में पंहिंजे फिटो कयो इहो तुंहिंजो शान आहे इहे सही सघनि ॻाल्हि न सहंदे त पोइ हाणे उन्हनि जे सुधार जी कोशिशि कर हाणे उन्हनि में दीन पैदा कर हाणे उन्हनि में निमाज़ पैदा कर हाणे उन्हनि में अल्लाह जे क़ुर जी तिलावत पैदा कर जेकर तुंहिंजे चवण खां बिल्कुलु ॿाहिरि आहिनि त पोइ तूं बेमयार आहे पर जे सुस्ती थो करीं त तूं मयारी आहे तूं मशहूल आहे तूं जवाबदार आहे ख़ुदा जे दरबार में उन्हनि में अल्लाह जो दीन पैदा कर जे मुंहिंजे सुहिणे हदीअ बयानु फरमायो आहे فَنَمُرُوا صِبْيَانَكُمْ بِالصَّلَاةِ إِذَا بَلَغُوا 7 سِنِينَ وَاضْرِبُوهُمْ عَلَيْهَا إِذَا بَلَغُوا 10 अव्हां जा बच्चा 7 सालनि जा अचनि उन्हनि खे निमाज़ जो हुकुम कयो 10 सालनि जा अचनि उन्हनि खे मार ॾेई निमाज़ पढ़ायो जेकॾहिं इहे रब जे दरबार में झुकी पवंदा तव्हां जा बेड़ा पार थी वेंदा त सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूं निमाज़ खे पढ़ी अया निमाज़ कंहिंजो फर्ज़ आहे ॻाल्हायो अल्लाह जो फर्ज़ आहे निमाज़ शुरू कढी आहे चाहे नफ़िल हुजे पर शुरू थियण खां पोइ उन खे पूरो करण में फर्ज़ आहे हूअ नफ़िल आहे न पढ़ी न पर जे तकबीर हणी शुरू करे छॾे हाणे तोखे छॾणी न आहे उहा तोखे पूरी करणी आहे जे विच में भॼी थो विझी त वरायत अदा करणी आहे वरा करणी आहे छो त नफ़िल बि शुरू थियण खां पोइ फर्ज़ थी थो वञे उनजो पूरो करणु लाज़िम थी थो वञे उनजो पूरो करणु ज़रूरी थी थो वञे मुंहिंजे महबूब साहब अर्ज़ कबला मां अल्लाह जे निमाज़ में होसि मूं चयो अव्हां जो पहिरियों शब्द बि ॿुधो ॿियो शब्द बि ॿुधो मूं निमाज़ ते पढ़ी मूं चयो त निमाज़ पूरी करे उन खां बाद अञा अव्हां 10 रकात में निमाज़ पूरी कई आहे जॾहिं तव्हां ॿियो शब्द कयो आहे त निमाज़ पूरी करे तव्हांजे दरबार में पहुची वियो साईं छा फरमाईं निमाज़ में हुई अल्लाह जे इबादत में हुई त जॾहिं मुंहिंजो शब्द ॿुधो हुई त पहिरें शब्द ते तोखे निमाज़ छॾे बचणो हो छो त कंहिंजो सॾु हो मोहम्मद मुस्तफ़ा जो कंहिंजो सॾु हो सरवरे अंबिया जो कंहिंजो सॾु हो अल्लाह जे रसूल जो अल्लाह जी साहब जा बरकात आयत नाज़िल फरमाई इहा आयत जेका मूं तव्हांजी ॻाल्हि तिलावत कई अल्लाह ताला फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून ऐ ईमान वारो जंहिं वक़्तु बि तव्हांखे अल्लाह रसूल जे सॾ ते उन खे क़बूल कयो उन खे जी थी हाज़िर थी वञो उन ते तव्हां हाज़िर थींदो इन में तव्हांजो फ़ाइदो आहे छो त तव्हांखे सॾे लिमा युहयीकुम तव्हांखे ज़िंदगी बचे अव्हांखे हयाती बचे अव्हांखे अबदी आराम मिली वञे या तव्हांखे ॿई जहान आबाद थी वञे इन जे करे अल्लामा शानी लिखियो त जेकॾहिं को माण्हू निमाज़ में आहे हुनखे हुज़ूर सोने जो सॾु थो थिए हबीबन करीम जी पुकार थी थिए हीउ ॿुधे थो हीउ बरकात पढ़ी चुको आहे अञा बरकात हुनखे पढ़ियूं आहिनि पर जे नबी सोने जो सॾु थी वञे हीउ थध ते हलियो अचे हुज़ूर साईं सां ॻाल्हाए वरी मोटी के मस्जिद में त बाक़ी बरकातूं रहियल पूरो करे निमाज़ हुनजी भॻी न आहे छो त हुज़ूर सां ॻाल्हाइण इहो निमाज़ जो सिद्ध न आहे निमाज़ जो ख़िलाफ़ न आहे पर इहो ख़ुदि निमाज़ जो हिसो आहे जंहिं महबूब जी इताअत कई आहे गुया निमाज़ में शुरू लॻो पियो ऐं हक़ीक़त बि आहे जंहिं निमाज़ पढ़ंदो आहे त तोखे निमाज़ में सुहिणे नबी करीम सां
अर्ज करूं पवंदो आहे, ॻाल्हाइणो पवंदो आहे। वो कीअं तो तकबीर हईं अलहम सही पढ़ियो अथई, सूरत पढ़ी अथई, रुकू में सजदे में आए, उन खां पोइ जॾहिं आख़िर में तो अतहियात लाइ वेठे त अतहियात कंदे छा कंदे अतहियात लिल्लाह वस्सलवात वतय्यिबात, उन खां पोइ छा पढ़ंदो आहे? कोन पियो करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। पुटनि जो अघु पुछा वार सभई ॿुधायो त मोदी साहब वञूं त गुज़री करे अञा हीरे का अल्लाह जी ज़ात ना बरकात पंहिंजे प्यारे महबूब खे असां रहबर करे मोकिलियो, रहनुमा करे मोकिलियो। हबीब जे हर तौर फेल में असांजे लाइ हिदायत आहे। जॾहिं त नमाज़ पूरी थो करण वारो थे आख़िर में आहे अतहियात में आहे छा थो पई अतहियात लिल्लाह वस्सलवात वतय्यिबात, उन खां पोइ छा थो चवनि अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐ नबी ते सलाम, ऐ नबी माना नहीं छा थींदी अस्सलामु अलैका सलाम तुंहिंजे मथां अय्युहन नबी ऐ अल्लाह जा नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू, ऐं अल्लाह जी रहमत ऐं उन जूं बरकतूं। निमाज़ शुरू कई थी ख़ुदा जी आओ या न बरकातूं फर्ज़ करण वास्ते अल्लाह जी, 4 रकातूं फर्ज़ करण वास्ते, 3 रकातूं फर्ज़ करण वास्ते काद निमाज़ जी नियत करे त कंहिंजे सां कंदे लिल्लाह अल्लाह अला खे पढ़ा वो बीठो आहे ख़ुदा जी निमाज़ में ऐं ॻाल्हाए वेठो मुस्तफ़ा सां अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ऐ नबी ते सलाम आहे, उते अल्लाह जी रहमत आहे ऐं अल्लाह जूं बरकतूं आहिनि। इहो जो सलाह पढ़ी थियो इहो मुस्तफ़ा सां किताब आहे, मुस्तफ़ा खे अर्ज़ करणो आहे, मुस्तफ़ा ॾे मुतवजह करणो आहे। हज़रत अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मिशकात इब्न शार असतुल उलूमात में लिखे थो ऐं इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह इयाल उलूम में लिखे थो त जॾहिं तूं अस्सलामु अलैका अय्युहन नबी जे लत ते पहुची त इहे सम्झ त तूं ख़ुदा जे दरबार में पहुची वियो आहे, मुस्तफ़ा ते वेठो आहे, तूं नबी खे ॾिसी नबी ते सलाम पढ़ी अल्लाह या रसूल अल्लाह हक़ तारिया। हज़रत नबी पाक पंहिंजे प्यारे सहाबी खे फरमायो ऐं मुंहिंजा सहाबी जॾहिं तो पहिरियों सॾु ॿुधो हुयो तूं मुंहिंजे सॾ ते जी ते हले थी हा, तुंहिंजे निमाज़ में रुकणो न पवे हा, हलन न करे हा, छो त हर वक़्त में हर आन हर ज़मान अल्लाह जे हबीब जो सॾ ॿुधी ऐं सॾ ॿुधंदड़ खे हाज़िर थियणो आहे। अल्लाह ताला फरमाए थो पहिरें वक़्त में बि रात आहे ॾींहुं आहे सर्दी आहे गर्मी आहे पहिरीं बि मौसम आहे पहिरियों बि टाइम आहे पहिरियों बि वक़्तु आहे, अव्हां खे अल्लाह अल्लाह जे रसूल जे सॾ ते अव्हां जी जी ते अची वञो छो त अव्हां खे सिंध बनाइजो, अव्हां खे ज़िंदगी बची। हाणे मूंखे थोरो सम्झो अल्लाह फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दआकुम, ऐ ईमान वारे क़बूल कयो अल्लाह रसूल जे सॾ खे जंहिं तव्हां तव्हांखे सॾे इज़ा माना जंहिं वक़्तनि ख़ुश जो टाइम आहे, दुख जो टाइम आहे, नंढी आहीं वॾो आहीं अमीर आहीं ग़रीब आहीं उहिदेदार आहे नौकर आहे सरदार आहे राज आहे बादशाह आहे रईयती आहे, कहिड़े हाल में जंहिं वक़्तु बि तोखे सॾ थिए उन सॾ खे तूं क़बूल कर, उन सॾ खे तूं जी ते अच विमा युहयीकुम, अव्हां खे छो थो सॾे अव्हां खे ज़िंदगी बख़्शे, अव्हां खे ॻाल्हाए अव्हां खे भला ज़िंदगी कान्हे छा जॾहिं सॾ थो थिए ऐं ईमान वारो सॾ ज़िंदा खे थो थिए या मुर्दे खे हलायो जहिड़े खे ज़िंदा खे सॾ थो थिए पर समझो विमा युहयीकुम, अव्हां खे सॾे थो थिए उनजे लाइ तव्हां खे ज़िंदह बनाए अव्हां खे हयाती मिले अव्हां खे ज़िंदगी मिले। इन में अजीब राज़ आहे। अगरि थोरो इन ते हिकु राति अर्ज़ु कयां त जंहिं वक़्त में अल्लाह जे रसूल जे सॾ ते अव्हां क़बूल कयो कीअं क़बूल कयो जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि क़बूल करे ॾेखारियो। सलाह केतिरो करे हज़रत रोला اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم عليه تسليما। नबी पाक जे 4 सहाबिया हज़रत साईं जी मोहब्बत वारो इश्क वारो नौजवान सहाबिया शादी थी आहे। पहिरीं रात जॾहिं पंहिंजे कुंवार सां गॾु आराम करण जो वक़्तु आयो हुन सहाबी पंहिंजी तलवार पंहिंजे पासे खां रखी आहे। ॿीड़ी सारा पुछे थी साईं अहिड़ो घोट असां कोन ॿुधो जो पहिरीं रात पंहिंजे कुंवार सां गॾु जो आराम करण जो मौक़ो मिले ऐं हू तलवार खे तेज़ करे पंहिंजे मथे खां या पासे खां रखे तलवार साला खां रखो। तव्हां समय तो तोखे ख़बर न
महबूब खुदा सैयद अंबिया सरवर अतिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात का बरकातन करे करे ओत को जंगला करीना बिहादरा सदा में दुआ आउच तो आदत थी दुआ मता मुझे आका जो आदत थी वने ऐसा थी वने तब गोल नदी देर न के तलवार हती के कई होंगी अभी वने सदती दो मा तलवार कहीं दरबार में कहती जैसे किबला में है इतने वाले है जमान वाले कई मदीने का शाहूकार सहाबी मुझे चाहिदा नौजवान घोट मुझे कलमी होना मां सदरी के चले तो के प्यार कया इन्हें गेला के तुम तलवार रख ऐसे कररा सब से हले वन कान समय दादा ऐ मुझी प्यारी प्यार वाकई तो मुझी प्यारा वाकई तो हसरवारिया पर लेख तुम दुनिया की औरत जेकर जन्नती हूरो लही अचन उहे मुझे जुब्बे के दामन में कबरी चमन ऐ होदे मुझे महबूब खुदा जो सद थी वने तो मैं उन्हें हूर के छडेरी मुझ ताजे महबूब जे सद के न करी हजरत नबी पाक की ज़ात का बरकात जी चमन आका के फरमान के जी चमन हुजूर के फरमान के जी चमन हबीब के फरमान के जी चमन ऐ खूब कुदरत अल्लाह जी है रात के टाइम से हबीब के तरफा काफिर खड़ेवा ऐ हिंसला नाले साहबी हजरत हिंसला ऐ हिंसला अलैकुम बिल जिहाद हलो जिहाद पे हबीब खुदा जो आदर है तलवार खइया जंग के मैदान पे आयो अल्लाह के राह में लड़ो अल्लाह के राह में बिझो अल्लाह के राह में जिहाद कयो तई जंग कई तई जंग कंदे कंदे जब अल्लाह ताला की ज़ात बरकत ने हयात के पूरो कयो ऐ रब के राह में कुर्बान थी हो शहीद थी हो अल्लाह के राह में पंहिंजी जान के लुटा रहे हो बेचारो शहीद थी हो याद के साहबी शहीद था ये जख्मी था जब जंग जो मैदान खत्म थियो हबीब ने फरमायो असहाबे किराम मुझसे तो कंजा कंजा ला चकार ए शहीद चान गोली लाजन अते हजरत हिंदला जे मुखा दिसान निहारिन बस 200 के सुभान अल्लाह ऐसा से बदन माता दे पानी जा पढ़ाती रहा पुछन था हुजूर आका था इब्राहिम पानी था दे रहने दे मता और समय था ना कि अल्लाह ताला जे मलाकन आसमान जमीन दे विच ते झले ऐ जन्नत दे पानी ता हुस्न जा रहा वह जा रहा है जन्नत दा गसील मलाइकत अल्लाह जे मलाइकत जो हुस्न जा रहा है अल्लाह के राह में पंजा शौक पंजो आयात ऐ पंजी जान कुर्बान कही इन जे करे अल्लाह के दरबार में बड़े शान मकाम वाले बंदी खुदा की साथ का बरका जाने की अवा जो कर तारीफ में पढ़ो अवा सहाबे कराम हालात में पढ़ो अवा मगाजी किताब जंगिना कही रखो अवा हेत में पढ़ो तो नबी करे सदा कया थे वो तो जी जी कहते पर बिना सदा जे मुझे महबूब दरबार में परवाना थी ना है कभी जान की बाजी लगा देना हां जंगला तैयार था बन्ने जवान नथी उम्र वाला बच्चा हुजूर दरबार में आया तो रासा के थी लो हाय फरमा तो हां उम्र अञा न थी अवा अञा बालिग न चायो अवा के कीअं वठी हला न मुंहिंजा आका था वठी हलो हम ता साली में जंग जे मैदान में तो कहते या रसूल अल्लाह मां तीर सभी निशान चुकान धक निशान पे लगान साईं फरमायो वाकई को चुकी दरा वो के बला ते मां पक्षिन के या देखे निशान को बनाया इजाजत मिले तो मां मैदान में काफरन के हली निशान बना केवला इजाजत मिले हबीब ने फरमाया तो तू तीर अंदाज आ तू वाकई काबिल आ तुझो निशान पूरो तो लगे तू हल मैदान में दे अर्ज को तो या रसूल अल्लाह ई जे तीरन जे टुटण जो काबिल आ तो मां वरी कुश्ती जे तरीके सा मारन के दखन के राण जो काबिल आ वो के वती हल तो मारी तो मैदान मलाया ऐ काफरन के मां दती दो वना ई कहंदो वने तो महबूब जे जीवन जी बुलंदी थींदी अगर कैसे कराएंगे इब्राहिम ऐसे ही मैदान में लाए ये जो तीरन जो टुटण में काबिल आ तो मां वरी उन कुश्ती के तरीके सा कराण में काबिल हा मां पहलवान है अल्लाह के हबीब फरमायो अवा को आजमायो ऐ बापू ने ये न के तेरा दे करा हुजूर फरमायो कि तुम कराण में काबिल आ ई तीर टुटण में काबिल आ अवा जी उम्र बाकी करने का अवा जो शौक अवा हलो हली मैदान मलायो अवा तो खुदा राजी थी पालो तो मां मोहम्मद मुस्तफा राजी थी तो अल्लाह के हबीब के सदके जी चवन हबीब के सदके हा करण हबीब के हुक्म से मञण इन्हें बिन्ही जहान जी भलाई आहे बिन्ही जहान जी बरकई आहे हाणे त असां में कई ज़हनियतूं पैदा थियूं ऐं असां इन ॻाल्हि खे पंहिंजे मफ़ाद में नथा सम्झूं पंहिंजे लाइ भलाई नथा सम्झूं पंहिंजे लाइ बहितरी नथा सम्झूं पर हक़ीक़त में जेकॾहिं तव्हां असहाब किराम जे हालात खे ॾिसो त उन्हनि हर ॻाल्हि जो फ़ाइदो इन में सम्झो आहे त ख़ुदा ऐं ख़ुदा जो नबी राज़ी थिए दुरूद मुंहिंजे हबीब ते मुहबत आहे اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وأهل بيته وبارك وسلم عليه تسليما वरी शौक़ मोहब्बत आदर कयो एतिरो अल्लाह ताला जे हबीब जे परवाननि जो कुर्बानियूं आहिनि एतिरो हुन जूं महिनतूं आहिनि
अल्लाह के शल रहम करे। अॼु त अहिड़ो गुस्ताखी जो दौर आहे, बेअदबी एतिरी वधी वई आहे के मुंहिंजे सुहिणे मुस्तफ़ा जा बेअदब के महबूब करीम जे शान में तौहीन आमेर इबारत लिखण वारा गुस्ताखाना कलमा ॻाल्हाइण वारा हुननि जे कलम खे लोॾो ई कोन थो अचे, हुननि खे ज़मीर मलामत ई कोन थो करे। असां कंहिंजे शान में कमी था लिखूं ऐं कंहिंजे शान जी घटि था कयूं ऐं कंहिंजे पुठियां जंहिंजे शान खे अल्लाह ताला बुलंद बनायो कंहिं बुलंद कयो अदा ॻाल्हायो अदा ही मुंहिंजे हथ में छा आहे। हिन खे जेकॾहिं ही नंढड़ो ॾिॿो खणे त इहो पंहिंजे ताक़त आवर मथे खणंदो, हीअ अदो खणे त इहो पंहिंजे ताक़त रखंदो, साईं मोली साल खणे त पंहिंजे ताक़त रखंदो, मां जे हिन खे खणा त पंहिंजे ताक़त रखणा, अञा का मशीन खणे त पंहिंजे ताक़त रखणी, उन खणंदड़ जे कुवत ते मदार ॻाल्हायो। जेतिरी खणंदड़ में ताक़त हूंदी बुलंद कंदड़ में कुवत हूंदी ओतिरो हासे बुलंद थींदी, ओतिरो हासे मथे थींदी। पर जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदि ख़ुदा खे खणे अब उते बि का तुंहिंजी अकुल जी हद हली सघनि। हा अल्लाह फरमाए थो अलम नशरह लक सदरक, छा तुंहिंजे सीने खे कान खोलियो आहे, माना खोलियो आहे। ववदाना अनक विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक, ऐं असां तोखां ॿार लाथो आहे जंहिं तुंहिंजे पुठीअ खे भॻो थियो, यानी हबीबा तोखे उम्मत जी गणती हुई, असां तोखे सफ़ा की मोटर ॾेई तोखे ॿार लाहे ॿुधा कान। ववदाना अनक विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक वरफ़अना लक ज़िक्रक, हबीबा तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद कयो। रफ़अना ही जमा मुतकल्लिम अल्लाह समें तो असां खयो आहे, कंहिं खयो आहे अल्लाह, कंहिं मथे कयो, कंहिं रफ़ा ते बुलंदी ॾिनी, पोइ अल्लाह जंहिंखे बुलंद करे उनखे ॿियो घटाए सघनि। आसमान जे फुक चलाईंदी त निचलाई दर्जे बूथ में लॻंदी आहे न। खुदा जो कसम मुस्तफ़ा जी बुलंदी अल्लाह ताला कई आहे, मुस्तफ़ा खे शान अल्लाह ॾिनो आहे, महबूब जी इज़त आसमत खे बुलंद करण वारो ख़ुदा आहे। अगरि सारी दुनिया लॻी पए उहे घटाइण वारा ख़ुदि घटिजी वेंदा, पर मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान बुलंद थींदो रहंदो। अल्लाह ताला फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक, हबीबा तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद कयो। ऐं एतिरो बुलंद आहे इन आयत हेठां मुफ़स्सिर सॻोड़ा लिखनि था पिया अल्लाह पंहिंजे महबूब सां वाइदो कयो आहे। पहिरियों ऐं नमा ज़िक्र त मई महबूबा जिते मुंहिंजो ज़िक्र हूंदो उते तुंहिंजो बि ज़िक्र हूंदो, जिते ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो वेंदो, मोहम्मद रसूल पढ़ियो वेंदो, अल्लाह ताला जो नालो लिखबो, मुस्तफ़ा जो बि नालो लिखबो, जहार निमाज़ में अल्लाह जे बांग में ख़ुतबे में तकबीर में कलमनि में जिते निहारो ख़ुदा जे नाले मुस्तफ़ा जो नालो बि गजे गजे थो। आज के बयान फरमायो हमें तो तकबीर में कलमों में इकामत में अज़ानी हर नाम इलाही से मिला नाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हर जाइ ते अल्लाह पंहिंजे महबूब जे नाले से पंहिंजे नाले सां करे छॾियो आहे। हथां अर्श अल्लाह जे मथां बि ख़ुदा जे नाले सां गॾु जो लिखियल आहे त मुस्तफ़ा जो नालो लिखियल आहे। इमाम हाकिम रिवायत आंदी आहे त नबी सोने जी ज़ात सां अॻु में हज़रत आदम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं कणिक जो दाणो खाधो आहे हेठि लाथो वियो आहे 300 साल हज़रत आदम पंहिंजे में कई खे पिछेमानी कई आहे ऐं अल्लाह जे दरबार में वञो। घणा साल? 300 साल। घणा साल? 300 साल। हिकिड़ो न, ॿ न, 3 न, 50 न, 100 न, पर 300 साल रुनो आहे ऐं दुआ घुरी रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्न मिनल ख़ासिरीन। ऐं असांजा रब असां पंहिंजे नफ़्स खे ज़ुल्म कयो आहे ऐं जेको असांखे न बसींदे असांखे रहम न कंदे असीं नुक़सान वारनि मां थी वेंदासीं। हज़रत आदम 300 साल रनो। घणा साल? अञा बि जो माफ़ी न पई मिले, मफ़रत न पई थिए, अल्लाह ताला जो इताद मयार हली पई अचे। हज़रत आदम दुआ कई या अल्लाह अला जेकर हुअं मूंखे नथो बचे त बिहक़ मोहम्मद पंहिंजे महबूब करीम जे सदके मूंखे बचे फरमा। इमाम सयूती लिखियो आहे फताह कुबरा में, इमाम हाकिम जे हवाले सां
हजरत उमर बिन खत्ताब राविया तो नबी सुने फरमायो अल्लाह ताला हजरत आदम का पूछो मिन ऐन अरत मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुझा चारा आदम तो कीअं सुञातो मुझे महबूब ते तो एॾे मकाम वारो आहे एॾे शान वारो आहे जो उन जे पुछड़े सबके दुआ घुरी पई अल्लाह ताला जे प्यारे नबी हजरत आदम अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक लम्मा खलक़तनी बियदिक व नफ़ख़्त फ़ीय मिन रूहिक रफ़अत रासी इलल अर्श फ़रअयतु मक्तूबन अला सुरादिक़िही ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फ़अलिमतु अन्नक लम तुदख़िल लस्मक इल्ला अहब्बल ख़ल्क़ इलैक ऐ मुंहिंजा रब्बे करीम जॾहिं तो मूंखे पैदा फरमायो मूं में रूह फूकी मूं आसमान ॾांहुं अर्श ॾांहुं निहारियो त मूं अर्श ते ॿिए कंहिं बि नबी जो नालो तुंहिंजे नाले सां गॾु लिखियलु न ॾिठो हिकु इन हबीब जो नालो हो मूंखे पक थी प्यारो बि हो आहे न इब्राहिम जो नालो हो न मूं आदम जो नालो हो न हज़रत मूसा जो नालो हो न हज़रत ईसा जो नालो हो 1.25 लख नबीअनि मां कंहिंजो बि नालो न हो हिकु ई मुस्तफ़ा करीम जो नालो हो मूंखे पक थी इहो वधीक प्यारो आहे इन प्यारे जे सदके मूंखे बख़्श फरमायो अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा आदम मां तोखे बख़्शो आहे मूं तोखे माफ़ कयो आहे मूं तुंहिंजी मफ़रत कई आहे पर मुंहिंजी रहमत जे दया ते एतिरो तो महिल पेश आयो जॾहिं तो मुंहिंजे महबूब जे नाले खे आंदो आदम तोगी तो पंहिंजे लाइ सुवाल कयो लव सअलतनी जे मूंखां पंहिंजी औलाद जे लाइ सुवाल करी हा त मां अल्लाह अॼु उन्हनि खे बि बख़्शे छॾियां हा त अर्ज़ ते सम्झण जे फ़िक्र खे ख़ुदा बुलंद कयो आहे अर्शनि ते नालो जन्नत में सादे इमाम सुयूती खताज कुबरा में आंदो आहे त जन्नत जे पन्ननि ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह वनन ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह दरवाजन ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह दरन ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह हूरन ज़िलमानन ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह कौसर जे प्यालनि ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह किस्मनि जे कुंडनि ते लिखियल आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह ताला जन्नत जे ज़र्रे ज़र्रे खे पंहिंजे महबूब जे नाले सां सींगारे छॾियो पियो आहे एॾो त प्यारो आहे एॾो त शान वारो आहे अर्ज़ कयमि अल्लाह रफ़अना हबीबा असां खां लक ज़िक्र त तुंहिंजे लाइ तुंहिंजे ज़िक्र खे पोइ जंहिंजे ज़िक्र खे ख़ुदा बुलंद करे उन जी जे बेअदबी कनि उन जी जे गुस्ताखी कनि उन जे शान खे घटि करण जी कोशिशि कनि ख़ुदा जो कसम ख़ुदि घटिजी ॾींदे मुस्तफ़ा जी शान घटि वई ऐं ॿिया वरी सहाबे किराम जा बेअदब सहाबे किराम जा गुस्ताख सहाबे किराम खे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक घटि वधि ॻाल्हाइण वारा उन्हनि खे बि इन पंहिंजे गंदी ज़ेन सां बाहि करणु खपे सहाबी मुस्तफ़ा जा प्यारा आहिनि हबीब करीम जा प्यारा आहिनि जेके हर महल हर आन हर ज़मान नबी करीम सां गॾु रहिया दुनिया में गॾु हसर में गॾु क़दर में गॾु उहद में गॾु बदर में गॾु हिन जहान में गॾु उन जहान में गॾु जिनखे हमेशह मुस्तफ़ा जी मईयत ऐं सोबत नसीब थी आहे उन्हनि खे घटाइजे त बि ख़ुदि घटिजी वेंदे उहे घटदा कॾहिं या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दाअकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून ऐ ईमान वारो केॾो प्यारो सदा ईअं कोन थी त सकरनि वारो मोरे वारो नवासा वारो फलाणी को वारो न अल्लाह ताला खे ईमान वारा चवण सां असांजे शान जो इज़हार मक़सूद हुयो छो त कंहिं बि उम्मत खे अल्लाह ताला ईअं कोन छॾियो आहे जो मुहम्मदी उम्मत खे छॾियो वियो आहे हज़रत नूह जी क़ौम नूहन इन्ना अरसलना नूहन इला क़ौमिही हज़रत मूसा जी उम्मत खे बि क़ौम बनी इसराइल क़ौम मूसा जी अहिड़ी तरह जेके बि अंबिया किराम आया पंहिंजी निस्बत खां सॼा पर उन जे बदिला मुस्तफ़ा जे उम्मत जो नंबर जो आयो अल्लाह खां फरमायो ए ईमान वारो ऐं ईमान जी दौलत ख़ुदा जो कसम अहिड़ी आहे असीं त खाधा न पर हिकिड़ा हद खां लंघियल माण्हू चइजनि जो कचारियुनि में गुफ़्तगू में वेठे वेठे केतिरनि असांजे भाइरनि खां कुफ़र जा कलमा निकिरी वेंदा हू सम्झंदा त असीं मज़ाक था कयूं चर्चो था कयूं ख़ुशबई था कयूं भोग था कयूं कई माण्हुनि खे खिलायूं था पर हक़ीक़त में उन कुफर जे कलमे जे करे ईमानी दौलत खां महरूम थो वञे ईमान खां परे थो वञे अल्लाह ताला असां पनाह में रखे असांजे तव्हांजे ईमान खे कामिल क़ाइम ऐं दाइम ईमान में अहिड़ी दौलत आहे हज़रत नबी करीम जो प्यारो उम्मती आहे हज़रत इमाम हसन बसरी सबके रहमतुल्लाह अलैह हज़रत अली मुर्तज़ा जो शागिर्द आहे ताबई सवेरो आहे रूहानियत वारो आहे फैज़ वारो आहे वॾो ज़बरदस्त आलिम आहे जंहिंखे अल्लाह ताला वॾी महिरबानी सां नवाज़ियो आहे तो इमाम हसन बसरी साईं फरमाए थो
त मां हिकु दफ़े दरिया जे किनारे ते पियो वञा, ॿिए तरफ़ में निहारियुमि त हिकु औरत हिकु मर्द वेठा। उन औरत जे हथ में हिकिड़ो शीशो आहे, उन मर्द खे प्यारे कई। मां सोचियो थी अला कीअं आहिनि इन शीशे में, अला शराब वारा छा, इहे सोचूं थो पिया। ओचितो अल्लाह ताला जी ज़ात आहे, बरकत जो कुदरत आहे। त ॿेड़ी ॾिसे भई उनमें 10 माण्हू आहे, ॿेड़ी गरक थी लसण लॻी आहे। त उन औरत उन नौजवान खे उथारियो त वञा बा इन्हनि खे वञी ॿाहिरि कढी आहे। उहो अंदरि न गया हुआ ऐं 9 ॼणनि खे ॿाहिरि कढी। घणा ॼणा? हाणे मूं ॾे निहारण लॻो ऐं मां हसन वठी चवां त मुंहिंजो नालो वठी मूंखे सॾे थो। ए हसन बसरी मर्दे बा कमाल, गर तू सच्चा है तो 10 में को निकाल। मूं ते पियो सोची भला छा आहे, जो सचे त 10 भला तूं बि पट घिर मां। ऐं फरमाए मां पुछोमांसि तूं केरु आहे? ई मां बद किरदार न आहियां, इहा मुंहिंजी जीजल अम्मा आहे, मां इन जो फर्ज़ंद अर्जुमंद आहियां। असां ॿई दरिया ते रहंदा आहियूं, अल्लाह ताला जी इबादत कंदा आहियूं, अल्लाह ताला खे यादि कंदा आहियूं, अल्लाह ताला जे ज़िक्र में हूंदा आहियूं, अल्लाह जे शुक्र में हूंदा आहियूं। पर जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ थींदी आहे त उन खे पाक ॾींदा आहियूं, महबूब करीम जे उम्मत जी ख़िदमत कंदा आहियूं। उहे इमाम हसन बसरी साईं वॾो फैज़ वारो बुज़ुर्ग, उन जे पारे में हिकिड़ो शख़्स बीमार ऐं हुयो गैर मुस्लिम। हज़रत इमाम साहिब हुन खां पुछण जे लाइ वियो आहे, वञी त मरण जे क़रीब आहे, कंहिंखां पुछण जो कात रख, कंहिंखां? हाणे मुस्लमान खां कोन थो पुछे सिक ॿिए ख़बर पैसा किथे कढे न इहो कोन पुछे बीमार हुई या छा कहीं तबियत कीअं थी, न पैसा किथे थी ॿुधाए, न त पिस्तौल हथ में आहे, रिवाल्वर कच्छ में आहे, हेतिरी गोली जे शिकार जे मुसल ॾेई कोन। अदा आहे ॻाल्हायो कि शायदि 17 में 13 मां सम्झां थो, उन जे करे कोन था ॻाल्हायो, ॿिए पासे बाहिरी कयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे प्यारे इमाम हसन बसरी उन काफ़िर खां पुछण जो इरादो कयो आहे। उन जे मथां जेको वेठो आहे उन खां पुछे थो छा हाल आहे, ॾिसी हाणे मां मरण जे क़रीब आहियां। उन काफ़िर जो तरीक़ो छा हो? बाह खे सजदा कंदो हो, मजूसी हो, आक ते परस्त हो, बाह जो पुजारी हो, बाह में किरे पियो हूंदो हो। अल्लाह जी ज़ात बरका जो प्यारे फरमाए हाणे मूंखे मोकिलियो आहे, मां हिन खे मुस्तफ़ा जे दीन जी दावत ॾियां, इस्लाम ॾे सॼा, ईमान ॾे सॼा, अल्लाह जे राह ॾे सॼा, सुहिणी सलाह ॾियां। फरमाए थो ऐ शमऊन काफ़िर 70 साल तुंहिंजी उमिरि आहे कुफर में गुज़ारियो आहे, हाणे मरण जे क़रीब आहे, मरण वारो आहे, मुंहिंजो इरादा तूं कलमो पढ़ी ईमान आहे मुस्लमान। त हुन यकदम इहो सुवाल कयो जेको हाणे अवां सुवाल कंदा आहियो, जंहिंखे निमाज़ पढ़, ॾिसी निमाज़ पढ़ां त मूंखे अनु ॾींदी, तारी रख रखण छा मिलंदो, छा थींदो, बसि रुॻी छा पई पवंदी असांजी, छा मिलंदो, छा थींदो, कीअं थींदो। हुन सुवाल कयो मां जे ईमान आहियां त मूंखे मिलंदो छा। हज़रत इमाम हसन बसरी फरमाए जे ईमान आणींदो अल्लाह ताला तोखे जहन्नम जे बाहि खां बचाईंदो। इहा जेका ॻाल्हि आहे जहन्नम जी बाहि मूंखे कान ठारींदी। 70 साल मूं बाहि जी पूॼा कई आहे, बाहि जी परस्त कई आहे, जेकॾहिं 2 महीना 4 महीना कंहिंजी नौकिरी ॾिबी आहे उहो महिरबानी कंदो आहे। मुंहिंजो 70 साल बाहि ते पूॼो आहे, बाहि मूंखे कटा न कान पवंदी, कान ईंदी, मूंखे बाहि जी गिणती कान्हे का। साईं फरमाए हाणे हाणे बाहि ॿार उन में तूं हथ विझ तोखे खारे थी या न, जे हिते तोखे न खारे त पोइ तोखे अॻिते बि कान खारींदी, तॾहिं हिते ई तोखे चाहे ऐं तंग करे त पोइ अॻिते कहिड़ो भरोसो कनि। ॾिसे वाह जी ॻाल्हि आहे, बाहि ॿारी वई आहे, हिन बाहि जो हथ वधायो आहे ऐं बाहि खारण शुरू कयो आहे। सम्झी त वरी हाव वफ़ादार न आहे, बेअफ़ आहे, वाकई बेअफ़ आहे। पर जेकॾहिं मां मुस्लमान हाणे छा त हेतिरा साल जो मूं कुफर कयो आहे, हेतिरा साल जो मुखराई कई आहे, हाणे जे मुस्लमान छा मूंखे अलाह बख़्शींदो अलाए न, मूं ते राज़ी थींदो अलाए न। ऐं समझ राज़ी थींदो कि भला जे राज़ी थींदो त मूंखे लिखी ॾे त तूं मुंहिंजे जन्नत जो ज़ामिन आहे, मुंहिंजे गुनाहनि जे माफ़ी जो ज़ामिन आहे, त मां कलम पढ़ण जे लाइ तयारु आहियां, मुस्लमान थियण जे लाइ तयारु आहियां, ईमान आणण जे लाइ तयारु। ईमान साईं फरमायो हाणे मां हिनखे लिखी ॾियां, मुंहिंजे हथ में जनम न। अल्लाह ताला बेनियाज़ आहे, बेपरवाह हुआ, पर इन जे हूंदे बि उन जे रहमत में उम्मीद रखे हिनखे लिखी छॾियां। थी सघे थो अल्लाह ताला जी रहमत वॾी आहे। थी सघे थो अल्लाह जी
रहमत वसिया रहमती वसिअत कुल्ल शै फसअक्तुबहा लिल्लज़ीन यत्तक़ून वयुतून अज़्ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून। मुमकिन है अल्लाह जी मग़फ़िरत थी वञे, मन कलमूं कर थी विची पए इन आख़िरे ते साईं कलम कागल वरितो आहे ऐं लिखियो आहे त मां तुंहिंजे जन्नत जो ज़ामिन आहियां। अल्लाह ताला तोखे बख़्शींदो, रहम फरमाईंदो, तूं कर वरी ईमान आहे तो साईं। हाणे इहा ॻाल्हि सही थी, पर ॿियो मुंहिंजे अर्ज़ा कयो मां जो मरी वञा मूंखे गुसल बि तूं ॾियारजा, कफन बि तूं ढकराजा, जनाज़े जी निमाज़ बि तूं पढ़ाजा, क़ब्र ते खणाए बि तूं हलजा, क़ब्र में लहराजा बि तूं दफ़न कराए, जॾहिं लहद में सिर मथां वराए इहो पंहिंजो लिखियो मुंहिंजे कफन में विझी सघो कजां त मां अल्लाह जे मलाइकनि खे ॾेखारियां त मां उहो आहियां जो जन्नत जे हथ में बकरी ज़ामन। अजीब ॻाल्हि थी वई। अल्लाह वारनि खे त हिर्स हूंदो आहे त माण्हू ईमान वारा कनि, माण्हू ख़ुदा जी ज़ात खे मञीन, कुफर खां शिरक खां बिकराई खां बेहया खां बची पवनि, पर हीउ शर्त वधाईंदो थो वञे ऐं इमाम साहब क़बूल कंदो थो। हज़रत शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह अलैह तज़किरतुल औलिया में आंदो आहे त इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह सभु कुझु न सां वाइदा कया आहिनि ऐं हिन कलमूं शरीफ़ पढ़ी ऐं दुनिया खां लॻियो आहे। जॾहिं हुन दुनिया खां लाॾा कयो आहे, हज़रत इमाम साहब हिन जे दफ़न जो इंतज़ाम कयो आहे, होटल जो इंतज़ाम कयो आहे, निमाज़ जनाज़ा कराई आहे, दफ़न कराइण जे लाइ खणाए आया आहिनि ऐं चिटकीअ जे कतर में वाइदे जे मुताबिक़ विझी चुकी कई आहे। राति इमाम हसन बसरी खे ॻण थी आहे त कहिड़ा ग़म आहे, अलाह छा थींदो, मां लिखी त चुको आहियां, पर अल्लाह ताला वीचारे खे बख़्शे त सुठो आहे, माफ़ करे त भलो खलासी पियो चाहे हुज़ूर खे मोहबत। इमाम साईं खे फिक्र आहे, इमाम साईं खे ॻणती आहे। हज़रत हसन बसरी फरमाए मां हाणे फिक्र में सोचींदे सुम्ही रहियो आहे, निंड अची वई आहे, आराम आहे ऐं कंहिं महिल जो ख़्वाब में ॾिसां त सुभान अल्लाह उहो सस जन्नत में घुमी रहियो आहे। छा में ॾिठईं? ख़्वाब में, ईअं न दा ख़्वाब में ॾिठईं त उहो जन्नत में घुमी रहियो आहे। इमाम साईं खे ख़्वाब में मिली खिलंदे चए थो ऐं हसन बसरी साईं तोखे अल्लाह ताला ख़ुशि आबाद करे तो मूंखे कलमूं पढ़ायो आहे, ईमान वारो बनायो आहे, इन ईमान जे सदके अल्लाह ताला मूंखे जन्नत ॾेई छॾी आहे। हीअ तव्हांजी चिठी वठ, मूंखे चिठी जी हाणे लोड़ कान्हे का, लिखे जी ज़रूरत कान्हे का, फरमाए थो उन ख़्वाब में मूंखे चिठी ॾिनी आहे, निंड मां जो जाॻा तो काग़ज़ मुंहिंजे हथ में पियो। मुंहिंजा भाउ अल्लाह जी ज़ात ईमान वारी दौलत असांखे अता कई आहे, हीअ वॾी असीम दौलत आहे, पर ख़ुदा करे इन खे महफ़ूज़ रखूं, इन जी संभाल कयूं, इन ॾे मुतवजो थियूं, इन जो फ़िक्र हुजे, मथां गुस्ताखी करे, मथां कुफर जो कलमो चई, मथां का अहिड़ी ॻाल्हि करे जंहिंमें ख़ुदा नाराज़ थी पए, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, ऐं ईमान मसरूर थी वञे, उन खां माण्हू परहेज़ में रहे, ईमान खे बचा। ईमान अल्लाह जी वॾी नेमत आहे। अल्लाह चवंदा त ईमान वारो अल्लाह रसूल जे सॾ खे क़बूल कयो, जंहिं वक़्तु बि तव्हांखे सॾे, जंहिं वक़्तु बि कहिड़े बि हाल में आयो, कहिड़े बि मुआमले में आयो, कहिड़े बि नमूने में आयो, कहिड़ी बि कैफ़ियत में आयो, जंहिं तव्हांखे सॾे तव्हां जी जी चवंदा। हाणे बांग ईंदी आहे, बांगो बांग ॾींदो आहे, अल्लाह अकबर खां शुरू कंदो, हली छा कंदो, हय्या अला सलाह, हली आहे निमाज़ ते, केॾे अचे इहो लफ़्ज़ ज़ुबान त बांग थी आहे, पर हक़ीक़त में सॾु पंहिंजो अल्लाह रसूल जो ताला है या न। बांगो सिर्फ़ उन खे बयान थो करे ऐं पंहिंजे ज़बान सां अदा थो करे, पर हुकुम कंदो अल्लाह अल्लाह जो। पोइ हाणे ॾिसो त केतिरा दोस्त बाज़ार में, घिटनि में, होटलनि ते, दुकाननि ते वेठा आहिनि, अचनि न सॾ ते न छो त मरणो कोन था, हुन लिख पढ़ा करा जान छॾाए छॾी आहे त मुंहिंजा मौला असांखे महंगो थी करे नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, असीं छाजे लाइ पर अल्लाह समय तो न इज़ा दआकुम लिमा युहयीकुम, जब तव्हांखे सॾे इन जे लाइ अव्हांखे ज़िंदगी बचे, अव्हांखे हयाती बचे, पोइ छा कनि सॾ खे जी कयो। हाणे युहयीकुम ते हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु करे ऐं पोइ इंशाअल्लाह ताला मौलवी साहब जन ख़ुतबो पढ़ंदा, सुन्नत में रहियल आहिनि, उहे वॾा ट्रेनिंगूं दुरुस्ती पर हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु करे اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته وبارك وسلم عليه تسليما وريثوك محبت درود। अल्लाह ताला फरमायो इस्तजीबू लिल्लाह वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम, ऐ मुंहिंजा ईमान वारा बानो रब जे रसूल जे सॾ खे जी के क़बूल कयो, जंहिं वक़्तु तव्हांखे सॾे थो इन जे लाइ त तव्हांखे हयाती बचे, अव्हांखे हयाती त आहे, जहिड़ा त आहिनि, जिन खे सॾ थो तोखे जहिड़ा
ये तो कहते कब्र वार में से रब फरमाए तो कब्र मान किए तो नमाज पढ़ो। हाँ कब्र वार में से हितो तो पथरे दो वो कद है जब मुझे सोहने नबी मेराज कयो जब सोहने नबी सभई अल्लाह जा नबी है पंहिंजे जिस्म ने रूहन सां गॾु बैतुल मुक़द्दस में पहुता तो इमाम अल अंबिया वल मुरसलीन जी आमद आहे महबूब रब्बिल आलमीन जी आमद आहे हुजूर जे मुसल्ले ते बीठा हबीब खुदा इमाम या सभई पुठियां जमायत लॻा बीठा। अजीब राज है आला हजरत अजीम उल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उन्हें मेराज ॻाल्हि ते हिकु अजीब नुक्तो बयान कंदे इरशाद फरमायो मैं तो नमाज असरा में खाली सिर आया हो माना अव्वल आखिर। अल्लाह ताला को नमाज में हबीबन के इमाम बनायो इनमें ही राज हो तो खबर पए तो जेको आयो आखिरा तो बीतो सभिनी को अव्वल तो बीतो सभिनी खां अदा दुनिया के हुजूर सभिनी खां आखिर में आयो ॾाढो आख़िरी नबी आहे जंहिंखां बाद कंहिं बि क़िस्म जो नबी न थींदो कंहिं बि क़िस्म जो दिल्ली बुरूजी उरूजी इहे सभु कादियानी काफ़रनि जा ठगी जा काहन महबूब ख़ुदा खां बाद कंहिं बि क़िस्म जो नबी न ईंदो। अलाए ईमान आहे ॻाल्हायो हज़रत नबी पाक जो नबूवत ख़तम आयो दुनिया में आख़िर पर बीतो सभिनी खां अव्वल नमाज असरा में था यही सिर आया हो माना अव्वल आखिर के दस्त बस्त है पीछे हाजिर जो सल्तनत पहले कर गए थे जेके पहिरीं बादशाहियूं हलाया सुलेमान सुने जहिड़ा ताजदार हज़रत दाऊद जहिड़ा मिठी आवाज़ वारा हज़रत नबी पाक खां अॻु में जेके बि नबी आया उहे पंहिंजे जिस्मनि रूहनि सां गॾु मैदान में पहुता इमाम अल अंबिया इमाम जिते मुस्तफ़ा जा कदम हुया उते ॿियनि नबीअनि सॻुरनि जा ताज ते थे लॻा पर न त सभु कंहिंखे थींदा घेरे खे पुकार कंहिंखे सॼो घेरे खे सभु कंहिंसां हरिया नमाज़ ते हरिया फलाणे कम ते कंहिंखे जेको घेरो आहे भला जण जहिड़ा आहिनि ज़िंदा आहिनि त पोइ उन्हनि खे छो थो चयो वञे अल्लाह रसूल सॾ ते क़बूल कयो छो बिमा युहयीकुम इन जे लाइ त अव्हांखे ज़िंदगी बख़्शे। हाणे जेकॾहिं को माण्हू जंग थो वञे थो अल्लाह जो रसूल सॼो अचो जिहाद कहिड़ो चवंदा अचो जंग जे मैदान हाणे तूं जंग जे मैदान में वियो आहे जंग जे लाइ लड़ी जेकॾहिं तूं बची आई पोइ त हूअं ई तूं ज़िंदा राति है या न पर जे जंग कंदे कंदे अल्लाह जे राह में क़ुर्बान थी थो वञे तुंहिंजे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा बनाए थो वञे किथे तुंहिंजो सिर पियो आहे किथे तुंहिंजो धड़ पियो आहे किथे तुंहिंजी बाह पई आहे किथे तुंहिंजो हथु पियो आहे किथे तुंहिंजो पेर पियो आहे किथे तुंहिंजे जंग जा हॾा पिया आहिनि काफ़िर किथे किथे तरा तरा बनाईंदा मुस्लमाननि खे वरी किथे किथे तरा तरा लॻे थो हुजे पर अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त इहो तोखे वरी बि ज़िंदगी मिली आहे वरी बि हयाती मिली आहे इन टुकड़नि में निहार आहे इन्हनि खे मुर्दो चयो त न पर मुर्दो भाउ अल्लाह फरमाता है ला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउम वलाकिन ला तशऊरून। ये जेके अल्लाह जे राह में क़ुर्बान था कर अल्लाह जे राह में कुसंदा अल्लाह जे राह में जानियूं था इन्हनि खे मुर्दो न चओ इन्हनि खे मुर्दो ॻाल्हायो मुर्दो न चओ बल्कि छा आहिनि जहिड़ा बल अहया बल्कि छा आहिनि अदा ज़िंदा आहिनि जहिड़ा आहिनि मुंहिंजा मालिक इन्हनि खे भला चऊं न कंहिं ॻाल्हि जे चवण ते पाबंदी हूंदी आहे भई ज़ुबान सां बयान न कयो पर उन खे दिलि में रखियो वेंदो आहे दिलि में भला हिन खे दिलि में मुर्दो सम्झो दिलि में मुआल चओ अल्लाह ताला फरमाए थो त हिननि खे मुर्दो चओ त न पर मुर्दो भाइयों ते न मुर्दो गुमान बि न कयो इहा आयत करीब ولا تحسبن الله غافلا عما ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله امواتا بل احياء عند ربهم يرزقون فرحين بما آتاهم الله من فضله ويستبشرون بالذين لم يلحقوا بهم من خلفهم الا خوف عليهم ولا هم يحزنون। اے मुंहिंजा प्यारा हबीब ये जेके मुर्ब जे राह में क़ुर्बान थियनि के मुर्दो चओ त न पर हिन खे मुस्लमान मुर्दो भाए न क़ुरान फरमाए थो अमा भली रब जी राह ते अचो अल्लाह जे सॾ ते जीतो नबी जे सॾ ते जीतो जंग जे मैदान में हली थो विढ़ंदे विढ़ंदे अमा जी जान भली टुकड़ा टुकड़ा थी वञे पर अल्लाह तव्हांखे ज़िंदगी बख़्शे थो हयाती बख़्शे थो ज़िंदगी ॾे थो अवां मुर्दा न आहियो ये रब जी राह में कुटी ॾियो वरी तव्हांजी मिल्कत विरहाइजी वञे वर्ष वारसनि खे मिली वञे घर वारी अदब पई गुज़ारे इन जे बावजूद बि तव्हां जहिड़ा मौला आही अल्लाह ताला फरमाए या अय्युहल्लज़ीना
आमनुस्तजीबू लिल्लाह वलिर्रसूल इज़ा दआकुम लिमा युहयीकुम वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। ऐ ईमान वारो कबूल को अल्लाह रसूल के सदक़े जमा के ताके सदे जहां के सदे तो सदे लिमा युहयीकुम इन्हें जिला तवा की जिंदगी बचे। ऐ वअलमू अन्नल्लाह ऐ यकीन करो तो बेशक अल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही इंसान के दिल ऐ उनमें फिर गिर कंदो वा। वअलमू अन्नल्लाह यहूलु बैनल मरइ व क़ल्बिही व अन्नहु इलैहि तुहशरून। ऐ हर गाल यकीन करो तवा के में अल्लाह ताला दे उठी हलनो तो जरे हलनो मजबूर थी भले खुदा रे ताले मर गया न मजबूर थी हल नहीं बेचा थी हल नहीं सब्र सड़े हल नहीं तो जो मजबूर थी खुदा रे भरी हानी वर हानी अल्लाह के राजी बना रसूलुल्लाह की सुन्नत पाक पे अमल कर महबूब करीम के दीन जो दर्द रख महबूब के दीन की शनाख्त इन्हें में दुनिया जहान की बेहतरी ऐं भलाई। इन्हें अॻे पुछो आहे त कुरान शरीफ़ कब्रिस्तान में पढ़ण जायज़ आहे या न। कुरान शरीफ़ कब्रिस्तान में पढ़ण जायज़ आहे। सल्लल्लाहु सय्यदना मौलाना व महबूबना मुहम्मद अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमा। बंदे परवरदिगार उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदार